वाजिबुल एहतराम गोट मोहम्मद आमिद उजण गिरदो नवाजा दोस्त वो मुसलमान भैरो रब करीम जा तमां सां गुनाहगारन ऐबदारन बदकारन जे मथां अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं जंहिं करीम रब तव्हां असांखे रजब जहिड़े भलारे महीने में रब सही पंहिंजे पाक घर में असांजे भाउ मुमताज़ अली उजड़ जे तरफ़ खां पंहिंजे वॾड़नि मरहूम गुलाम शबीर ऐं उन संदसि घरवारी जे रूह जे ईसाल सवाब ख़ातिर रखियल हिन ख़ैरात फी सबीलिल्लाह जे मौक़े ते अल्लाह साईं रहमत ऐं बरकत वारी महफ़िल मजलिस में घुराए करे दीन जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ गॾु फरमायो आहे। शल रब साईं इन ख़ैरात जे दाणे दाणे खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अल्लाह साईं भाउ मुमताज़ जे रिज़्क़ रोज़ीअ में शल रब साईं बरकतूं रहमतूं नसीब फरमाए। जिन मरहूमनि जे ईसाले सवाब लाइ ख़ैरात कई वई आहे अल्लाह साईं शल उन्हनि मरहूमनि जी क़बर जन्नत जे बागनि मां बाग बणाए। शल रब्बुल आलमीन उन्हनि मरहूमनि खे जन्नतुल फिरदौस में आला बुलंद मकाम नसीब फरमाए। इस्लामी रजबुल मुरज्जब जो महीनो हली रहियो आहे। वह कहिड़ो महीनो हली रहियो आहे? मां तव्हांजे चुप जो रोज़ो भञाईंदुमि। जेको चुप जो रोज़ो न थधि में थींदो आहे, इन करे मां पुलिस पाण सां गॾु वठी आयो आहियां। पोइ भले तव्हांजो माइटु ई आहे। मुंहिंजा उस्ताद साईं मीर मोहम्मद मीरक वारा फरमाईंदा आहिनि त हे ईअं सम्झो त घड़ी खनि सबक को पचाए थो, को ॿुधाए थो, को ॿुधे थो। हे घड़ी खनि मदरसो आहे, सभई सबक पचाइण वारा अचूं बि सबक पचाइण जे लाइ था। मन इहो सबक यादि बि वेहे, मन इहो सबक यादि बि वेहे। हे इस्लामी महीनो रजबुल मुरज्जब जो हली रहियो आहे। रजब जे महीने में हूअं त घणा वाक़िया मामला थिया आहिनि, पर मशहूर 3 वाक़िया आहिनि। हिकिड़ो इहो वाक़ियो आहे जो रजब जे महीने में वॾड़नि खे दस्तक करायो। बताने जे ख्याल कयो। हिकिड़ो रजब जे महीने में इहो वाक़ियो थियो आहे जो मिठड़े हुसैन मिठड़े हसन साईं जो बाबो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौट मुर्शिद अली साईं उन जी विलादत बासादत थी आहे। रजब मुर्शिद अली साईं जे विलादत जो महीनो आहे। अब रजब छाजे ओड़ो ॻाल्हायो। रजब मुर्शिद अली साईं जे विलादत जो महीनो आहे। रजब में महबूब साईं जो सालो, अम्मा उम्मे हबीब जो भाउ, हिन रूई ज़मीन खां अध खां मथे कुरान पाक जो निज़ाम कानून क़ाइमु करण वारो मिठड़ो अमीर मुआविया साईं उन जी वफ़ात बि आहे। टियों वाक़ियो आहे जिते असांजे भाउ मोहतरम साईं अब्दुल मुजीब साहब तफ़सील सां बयान फरमायो। 27 रजब जी मेराज वारो वाक़ियो। असां त फ़क़त रजब जे महीने खे सम्झंदा आहियूं त 27 जी राति वुज़ू करे सांझीअ जे टाइम ते मस्जिद ते वञूं, जेके सैन सीरनि जा थाल विया उनखे माटो ॾेई मोटी अचूं। हा, असां छा सोचींदा आहियूं त रजब जे वरी सांझीअ वारे निमाज़ पढ़ूं मस्जिद ॾे, जेके थाल सैन सीरनि जा विया न माटो ॾेई। अल्लाह साईं शन इन रात में जेके तोहफ़ा मिलिया आहिनि, इन रात जा जेके राज़ आहिनि, जेके नुक़्ता
मेराज फ़क़त ये ओडे रखो पो पियूं खीर जो हेॾो के समूरे जो रूह सुरकाईंदे ऐं खणी बि स्टील वारे वॾनि गिलासनि बच जा असां सां बटकड़दा कयो मेराज फ़क़त वाक़ियो नाहे सफ़र नाहे मेराज में जेके नुक़्ता आहिनि जेके राज़ चल अल्लाह उन्हनि नुक़्तनि जे सही सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए मां चूंकि 22 सिपारे मां सूरत अहज़ाब मां तिलावत कई आहे जंहिंमें अल्लाह साईं अहल बैतन सगोरन जो शान बयान फरमायो आहे हदीस पाक पढ़ियम जंहिंमें महबूब साईं मिठड़े अली साईं जो मकाम ॿुधायो आहे मेराज ते से अब्दुल मुजीब साहब बयान फरमायो बस मुझे सामू जो या शे खुली आई मुझी दिल चवे थी त मुर्शिद अली साईं जे बारे में 2-3 ॻाल्हियूं अर्ज़ रखां अब तवा सा सबई मुर्शिद अली साईं जा आशिक हूं न मुर्शिद अली साईं जा नौकर हूं न सबई मुर्शिद अली साईं जा ग़ुलाम हूं न उन सां मोहब्बत करण वारा हूं न पोइ जंहिंसां मोहब्बत कबी आहे तंहिंजो चयो बि वठिबो आहे की न थोरो ॻाल्हायो जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे तंहिंजो चयो बि पर चयो कुझु बि न वठूं त पोइ असां मोहब्बत में सचा चइबासीं वरी जेकॾहिं थोरो पंहिंजे अंदर में जाती पाईंदासीं सॼी ख़बर पइजी वेंदी त वाकई सचा आशिक आहियूं की न आहे आवाज़ आई हिकु आहिनि महबूब जा असहाब सगोरा ॿिया आहिनि महबूब साईं जा अहल बैत सगोरा आका साईं जा असहाब सगोरा बि असांजे अखियुनि जो नूर आहिनि मथे जो ताज आहिनि आका साईं जा अहल बैत सगोरा बि असांजे अखियुनि जो नूर मथे जो ताज अहल बैत सगोरा अहल बैत बि आहिनि त वरी असहाब बि आहिनि जेके सिंधीअ में चइबो आहे नूरुन अला नूर हवा महबूब साईं जे चौथे यार जी ॻाल्हि निकिती आहे त उन यार जे बारे में 2-3 ॻाल्हियूं अर्ज़ रखंदुमि मुंहिंजी तबियत हूंदी आहे उन मथों थोरो ॻाल्हि खे खणिजे त यादि बीहंदी अव केरु आहे त हुजणा अव काथे वेठो आहे कंडियारे में बाबा कंडियारे में केड़ी जाए ते अब हमें तो जन बाबा साहब जे भरसा चे हा सही अब केरा थे उजणा फलाणे गोठ बाबा केड़े खानदान में पो मत जडे तारफ थींदो आ त गाल समझ में भी पो जकड़े सब पक्को कयो त मां भेरो जा रहा पक्को कबो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब साईं खे 2 घर वारियूं घणियूं ॻाल्हाईंदा हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब साईं खे 2 घर वारियूं उहे घर वारनि सां अदल कंदा हा इंसाफ़ कंदा हा कलामुल्लाह में भी लिखियो पियो आहे जेकॾहिं 2 वटे अथव पोइ उन्हनि सां अदल इंसाफ़ कयो अब छा में लिखियो पियो ॻाल्हायो हा साईं महबूब जे हदीसुल मुबारकन में भी लिखियो पियो आहे अल्लाह जे कलामुल्लाह जो भी हुक्म अथई महबूब जो फरमान अथई घर वारनि सां अदल इंसाफ़ कयो कुरान पाक चइनि शादियुनि जी इजाज़त ॾिनी आहे घणनि जी ॾाढा फल्किहू मा ताब लकुम मिनन निसाए मसना व सुलौस व रुबा अल्लाह तो फरमाए 2 भी करे सगो था 3 भी करे सगो था 4 भी करे सगो था घणी पर मां जुल्फकार साहब मां वरी हिन दौर में बाहूं बदी चवंदो आहियां त हिक पालेव त सवाब चैन जो मिलंदो अब मां वरी चवंदो आहियां त हिन दौर में हिक पालेव त सवाब हा हिक पली वई दुआ ॾिनई त गंज थी वियो अॻिते न वेंदुमि पर मां दादा खुली कचहरी कंदुमि ॻाल्हि अथव सिधी से पोइ जेके बर पिया बजा साहब कीअं हा ओ मुसलमानो अल्लाह सही अदल इंसाफ करण जी तौफीक अता फरमाए तवज्जो कर महबूब जी हदीस तो बुधायूं वना
आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको पंहिंजे घर वारनि सां दुल इंसाफ नथो करे क़यामत में उथंदो त हिकिड़ो पासो हूंदुसि न। कंहिं फरमायो बिनी जहान जे सरदार हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेके हिक खां मथे घर वारियो ने बथस या टे थस या चार दल फरमाइनि था जेकॾहिं अदुल इंसाफ न कंदो क़यामत में उथंदो त अध रंगो हूंदुसि। पर पीर जुल्फकार नक्शबंदी साहब पीर जुल्फकार नक्शबंदी साहब इन बुजुर्ग लिखियो आ त क़यामत में त अध रंगो हूंदुसि पर तकरीबन दुनिया में भी उनके अदुल इंसाफ न करण जे करे दुनिया में भी आ तकलीफ़ थींदी। चओ अल्लाह बचाए चओ अल्लाह हाँ मुसलमान अल्लाह सही चल अदुल इंसाफ करण जी तौफीक अता फरमाए न त हकीकत आया तवां भी घुमो फिरो था असां भी न कलामुल्लाह जे निस्बत जे करे घणो था घुमो हर जाइ ते दाया थी मिले त अदुल इंसाफ कोने अदुल इंसाफ कोने। असां मुसलमान शादी करण जा शौकीन ब शादियूं टे शादियूं ॿी शादी कंदो पहिरीं शादीअ तो हथ खणी वेंदो टी कंदो त वरी बिनी तो हथ खणी वेंदो। आवाज़ सर्दी आ न पोइ तॾहिं तो चवां थोड़ी तकीर गरम हुजे त मिड़े नॉर्मल थी वेंदी। आवाज़ सर्दी घणी आ न तॾहिं तो चवां अब या मां हकीकत के न गलत तो चवां। ॿी शादी कयं त वॾीअ खे ॼण लेखींदो ई कोन ॼण भिरिया मौका माइटियानी घुमण आई हाणे साॻी थी जेमो बार जावा थीजे सॼी जिंदगी तोखे पालियो संभाले लटा कपड़ा घर घाट कच्चे घर में तो सा निभाई उहा या ॿिए खां बाद में ॼण वॾी ॾिठल ई कोने। न मुसलमान पंहिंजे घरवारीअ जे नंढी घरवारीअ जे ख़ुशि करण जे करे मता मिठो मोहम्मद नाराज़ करे मता अल्लाह नाराज़ करे। लाइट द बंद कजा अखिन के वठी अब शाजम मुडे ख्याल कयो मता पंहिंजे घरवारीअ खे ख़ुशि करण जे लाइ सावरनि खे ख़ुशि करण जे लाइ पंहिंजी क़ब्र तबाह करे पंहिंजी आख़िरत तबाह करे। चओ त इंशाअल्लाह इंसाफ कंदासीं पर हक़ीक़त या त हिन दौर में हिकिड़ी काफ़ी आहे। छोकिरा चवंदासीं इहो त वॾनि खे सम्झायो त असांखे हिक बि वठी ॾियनि न था ॻाल्हायो मां साहिब खोले चवंदो छोकरा था चवनि त अला मां चप हुननि जा ॾिसां थो मां पढ़ां थो चवंदासीं इहो त वॾनि खे चओ त असांखे हिकु वठी ॾियनि न वरी वॾनि जा चप मां ॾिसां थो चवनि था त छोरा बि सुधरनि त वठी ॾियूं न। हा साईं छोरा बि सुधरनि सॼो ॾींहुं लूडो जुआ तास होटल कमाइनि कोन न केलनि ॾे न लीमनि ॾे न पोख ॾे न पलाव ॾे होटल ते वेही वेही मूड़ा भनी शाम जो ईंदा मानी आहे या न आहे चवंदो त हिन छोरो ई मुंहिंजे कंध में आहे ज़ाल जो पढ़ा त उहा बि त मुंहिंजे कंध में थींदी न। मां वरी ॿई पासा हलंदो आहे हुननि सां बि त कुझु पर तव्हांजो मुंहुं फिरंदो थो वञे नानी राज़ी पाज़ी को ॿुधे त नथो न दुरूद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। महबूब सईं जे ॾाॾे खे ब घर वारियूं याद आहे हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ॾाॾे खे ब घर वारियूं जेका बीबी फातिमा जंहिंजो नालो आहे अजीब ॻाल्हि महबूब सिंह जे ॾाॾीअ जो नालो बि बीबी फातिमा मुर्शिद अली सिंह जे अम्मा जो नालो बि बीबी फातिमा मुर्शिद हुसैन सिंह जे अम्मा जो नालो बि बीबी फातिमा सैयद अब्दुल कादिर जीलानी जे अम्मा जो नालो बि बीबी फातिमा। जहिड़ो चैन फातिमा जो ज़िक्र कयो उन्हनि में रब अहिड़ा गुलाब जा गुल तयार कया जो क़यामत ते अहिड़ा गुल थींदा ई न। आवाज़ आई हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका ॾाॾी आहे बीबी फातिमा उनखे अल्लाह टे पुट ॾिना। हिक जो नालो हज़रत अब्दुल्ला जेको मिठे मोहम्मद करीम जो बाबो साईं आहे ॿियो पुट जंहिंजो नालो हज़रत अबू तालिब जेको मुर्शिद अली साईं जो बाबो साईं आहे। टे जो नालो हज़रत ज़ुबैरा महबूब जूं ब ॾाॾियूं हिकिड़ी ॾाॾीअ मों टे पुट हा ॿी ॾाॾीअ मों 7 पुट हा टोटल घणा थिया
हाँ वा 7 + 3 घणा थिया 10 इहो तफ़सील वरी मां हेठ लांदो अचां थोड़ो सबक के भेरा ॾींदो वञ हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको चाचो अबू तालिब वरी अल्लाह चाचे अबू तालिब के 4 पुटड़ा ॾिना हा अब चाचे अबू तालिब के घणा ॾाढा घणा एक जो नालो जनाबे तालिब बे जो नालो जनाबे अकील टे जो नालो जनाबे जाफर चौथे जो नालो मुर्शिद अलिया घणा भाइर अगुण जेकर ता को पुछा क्या त सोने अली से जन घणा भाइर ता कंदु खनो अलाए घणा छो त पाना में 4 हिते ही ठहल ना हो त होदे काडे ठहल असा के हितों जो सूर न नवीं में साहब अला जो डिजंदा असा वारो वाइदो आहे ॾुखियो बनन ते वाइदो कर तो पोयों बना सोरण वारा था गारियूं जने वाइदा को पो शराब ते वाइदो कर त शराबी था गारियूं जने व्याज ते वाइदो कर त व्याजी था गारियूं जने परदे ते वाइदो कर त साहब था गाज मथा हे साहब समझो जुल्फकार का दो क्या अब हकीकत खीर में पानी मिलाने ते वायदो कर त मुंदर ता गारियूं जन व्याज ते जे जे ते वायदो कर हली चवंदा सही हक सच चवण ता मोए वंदे को पो चवंदा बस जेको आयो सो आयो कुरान ते ॿीहर घुराईंदो ई न बाबा तुझी मर्जी हिते न हुते अब मर्जी तुझी छा कयो हे लिकायो कि न ॿुधायो आवा असां ता चऊं त मौली साहब उहो खपे जेको चई वञे उजणो जुतीअ सूदो जन्नत में वञो जीअं वणे वती खाओ पियो पर न हे बुधाए अल्लाह जाने तो मां वाइज़न में चोंदो रहंदो हक सच वारो वाइदो करण भी ॾुखियो हक सच वारो वाइदो बुधण भी ॾुखियो आहे कि न चो से एडो भी त घणो न होजे न जेको हां ते चढ़ी बीहे कोशिश कभी नंढी टिकी न तो वडो के थोड़ो गुमराह तो करे नड़ी टिकी दी भी इंशाअल्लाह महबूब संजे चाचे सही के 4 पुटड़ा पर उन्होंने चैन जो पान में प्यार हो पान में तकरार न हो पान में झेड़ो न हो असा वडे 4 होंदा एकड़े जो मुंह उत्तर एक जो मुंह ॾखिण एक जो ओभर एक जो ओलह कंदियारे में ॿियनि जा बाओ ॿियनि सां बाहूं ॿधंदई निवड़ी मिलंदई वे पाण सां ईअं मिलंदई ॼण चओ त सभु साहब आवाज़ न पाण सां मजाला जो को भत बिरादर खिली बिली ॻाल्हाए न ॿियनि सां बाहूं ॿधी मिलंदा पर पाण में अल्लाह से छलका इया दिल दे इया का अख दे हया वारी जो समझूं त हिते जीअणो घणा ॾींहं आवा इया समझूं त हिते जीअणो घणा ॾींहं ऐं इहो समझूं त क़ुरान पंहिंजनि जो हक़ केतिरो ॿुधायो आहे अज़ीज़न क़रीबन मिटन माइटन ओड़े पाड़ जो हक़ केतिरो ॿुधायो आहे शल रब इया समझण जी तौफ़ीक़ अता फरमाए इस्लाम इन जो नालो ना है तो बस इमाम जे पोयों भी हो सजे पासे डो भी हो 33 भेरा सुभान अल्लाह पढ़ो 33 भेरा अल्हम्दुलिल्लाह 34 भेरा अल्लाह अकबर बस दू जन्नत में न इस्लाम जमण का वठी करे मरण ताईं हक खोड़ बुधाया हक ओ मुसलमानो तवज्जो तक्यो शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो जन 4 भाइर पर चौथे नंबर में शेर खुदाया काओ नंबर थोड़ो को नुक्तो तो बुधान जा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो जो चौथो नंबर चौथे नंबर अचण जे करे पोते नंबर अचण जे करे जो मकाम में फर्क न पवंदो वा पोते अचण जे करे मकाम में फर्क पवंदो कुरान को पूछो सुब्हानल्लज़ी यसरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर कलामुल्लाह जी आयत के खोले तफसीरन में हलवन बुखारी शरीफ मुस्लिम शरीफ अबू दाऊद शरीफ तावी शरीफ तिरमिजी शरीफ मोता इमाम मालिक मोता इमाम मोहम्मद ये हदीस पाक जा किताब खोली दे अल्लाह से इन आयत जे अंदर मेराज जे वाक़े के बयान कयो मस्जिद अक्सा जे अंदर जेका गाल थिया मां उहा तो बुधाणो चाया मस्जिद अक्सा में सब नबी अवल आया पछाड़ीअ में मिठड़ो मुहम्मद करीम आयो वा अवल केर आया
ॾाढा अवल सभई नबी आया माना जेके जमातिया पछाड़ीअ में केरु आयो मेराज वारी रात हदीस में समझ में तो अचे त अवल जमाती ईंदा पोइ इमाम ईंदो असां वरी छा चवंदा आहियूं त तालो बि इमाम वञी खोले मोटर बि इमाम हलाए टैंकियुनि जो पाणी बि इमाम चेक करे थधो आहे गरम आहे नुखां बि विछाए सफ़ाई बि करे असां छड़ो अलाह अकबर करे बीहूं सची छाजे करे जो महीने में जो 200 था ॾियूं तदा ॻाल्हाए छा कयां मां अब महीने में जो 100 ॾियूं था 200 ॾियूं था उन 200 जी ज़ालिम ओ इमाम वेचारो सॼे ॻोठ जी ड्यूटी ॾींदो अब अजीबुल्ला साहब सां गॾु पढ़िया 88 99 ठीक अब अजीबुल्ला साहब मां हीअं चवंदो आहियां छो त पाण ॿई मुलाऊं न ॿई इमाम मां हीअं चवंदो आहियां जेकॾहिं कंहिं जमातीअ खे ॾिसो सिधो ई घरों अचे थो पियो आपे खां बि निकितल आहे सिंधी सम्झो था न था ॻाल्हायो मां सम्झां थो हा वटि थोरो ॿार थिए थो ॾिसो जेको सिधो ई घरों थो अचे आपे खां निकितल आहे बसि इहे मुला ते बाहि भरे थिए पोइ उनखे मां चवंदो आहियां पंहिंजनि खे थोरो छॾियोसि थधो थिए थोरो पाणी बाणी पियो छो त इहो सिधो ई करबला मां थो अचे समझी वियो इहो सिधो ई विहारियो थाबा पटे पाणी बाणी पिया पोइ सॼो ई हाल अवाल ॿुधाईंदो चवंदो दिलि में न कजांइसि होॾे बि बाहि जी भरे पोइ काॾे वञा इन करे भला असां मुला बि न ॿुधूं त ॿियो काॾे वञूं ॾियो 200 अलाए 300 महीनो था बाक़ी आंध्रा असांजा बि साढ़िया छा कयां दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आली व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि नुक्तो पे ॿुधायां मिठो मुहम्मद पछाड़ीअ में आयो आ पर मुसल्ले ते बिहारियो वियो आयो पछाड़ीअ में बीठो मुसल्ले ते मना पोते अचण जे करे इज्जत मान में फर्क ॻाल्हि समझे तो वरी ॿियो बि नुक्तो यादि कजांइ केड़ो शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नो पंहिंजे भाइरनि में भी चौथो नंबर आ खलीफन में भी चौथो नंबर वा खलीफन में कौन नंबर पहिरों नंबर केड़ो ॾाढा ॿियो नंबर टियों नंबर चौथो नंबर अन्या टी भी गाल पंहिंजे ज़हन में विहार जाए शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नु जेका पहिरीं शादी कया बीबी फातिमा भी भेनरुनि में चौथो नंबर वा वो बीबी फातिमा भेनरुनि में चौथो नंबर वा पर मकाम त मथे आ मुर्शिद अली से भाइरनि में चौथो नंबर आ मकाम त जेकॾहिं खलीफनि में भी चौथो नंबर आ चो मकाम में फर्क आवाज आई अब गाल समझ में आई हाणे थोरो अॻिते हलूं सबक याद कंदो अलमा मोड़ खां वठी अचां तो पियो हज़रत अबू तालिब से के अल्लाह से 4 पुटड़ा ॾिना चौथे जो नालो शेरे खुदा शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला उनजे विलादत वारे पासे देता जाऊं हज़रत अली से जे अम्मा जो नालो बीबी फातिमा अकीदो भी थोड़ो ठीक कजाए हज़रत अली से जी अमड़ साण थी फरमाए मां गोर हारिया उम्मीद साया पोयो घड़ियों ने पोयो वक्त मां काबतुल्लाह दे तवाफ जे लाए आया कादे तवाफ कंजो हे दिलबर शादो चवे वल यतवफू बिल बैतिल लतीक छा पढ़म कुरान तो चवे त तवाफ फकत काबतुल्लाह जो कबो बे कहजो जुमलो थोड़ो समझ जाए मुझे लफ्जन के कलामुल्लाह तो चवे तवाफ वक़्त काबतुल्लाह जो कबो बे कहजो न कबो मता का संगे मरमर जी पक्की कब्र दिसी तवाफ करें कुरान तो चवई न तवाफ कहजो मुर्शिद अली से जी अम्मा भी चवई थी त तवाफ वक़्त काबतुल्लाह जो कबो बे जो न कबो एक गाल बियो मुर्शिद अली से जे अम्मा जे इन गाल मो समझ में आयो त हज़रत अली से जी अम्मड़ जो अकीदो इहो आ त गैब जो इल्म फकत अल्लाह के आ बे के कुरान पढ़ा हाफिज़ सगोरा मौजूदन ला यालमुल गैब इल्लल्लाह कुरान तो चवे गैब
गैब जो इल्म कुछ जो इल्म फकत रब जे ज़ात के आ बे के गैब जो इल्म ना है छा पढ़ियो अल्लाह को सवा बे के आलम बेचारा वाइज करे 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 थकजी पिया अन्ना हिन जे ज़हन में न बैठो अब बकरी निकरी वया फलानी जाते हमरा थई वो न ते पढ़े तो छाते नदा गलाए न छाजो नदा गलाए हिन न ते न तो पढ़े विची आंगुर जे न ते भी बा चवारे ते भी न ची चवारे ते भी न पढ़े जाते तो न हो आंगूठे जो आपो मिलंदो छा क्यों हक सचो चो त कावड़ था कन मुसलमानो अकीदो नाहे त अमल केड़े कम जो हां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद कुरान खोली दो विदे कुरान जा ऐलान थई अल्लाह अकेलो वा अल्लाह ही मुश्किल कुशाया चौंदो अल मुसागद अल्लाह ही मुश्किल कुशाया अल्लाह ही आलिमुल गैब वा अल्लाह ही हाजत रवाया अल्लाह ही औलाद देण वारो वा अल्लाह ही शिफा देण वारो वा सिंबलालो न वार दे न वन्यो फलाने वट तोतो थी तोतो भी बुधाए तो दादो बुधाए कुरान जे वारी गाल समझ में आए पर तोते वारी तोते मो मिठो न थिस वेचारो फकीर जेको मिड़े पेट गुजर जे ला ढारा तो हणंदो वते फकीर ढारो हण मुझे नसीब में छाए हुन जे नसीब में धिक्का न तुझे ला चंदो त जहाज लिखियल थी तो जरमानो कुछ समझो उन जे नसीब में धिक्का न तो को मिड़े 10 रुपया वते उन को 20 रुपया वते शाम जो अटड़ो वठंदो गेहूं वठंदो पापा वठंदो मिड़े रात अल्लाह खैर करे गुजारे वरी सुबह जो अने हो जो को सवाल है परेशान उन के नसीब तो देखारे दिसो घणा पुत्र घणा दिया छा क्यों भला बुधाए तो केड़ो वायदो क्यों तो अकीदो तो ही दवा अकीदो हाँ मुर्शिद अली संजे अम्मा जो मिसाल तो जाओ मुर्शिद अली संजी अम्मा सन थी फरमाए मां काबतुल्लाह जो तवाफ पई कया उन टेम ते मुंहिंजी तबियत बिगड़जी वई अब जकड़े मुर्शिद अली संजे अम्मड़ के खबर हो जा थोड़ो मसलो समझ जाए मुर्शिद अली संजे अम्मड़ के खबर हो जा त इन घड़ीअ में तबियत में बेचैनी थींदी त अचे हाँ उन जो अकीदो भी होयो त गैब जो इल्म कंखे हाँ मुर्शिद अली संजे अम्मा सन जो मिसाल पोड़िया समझ दोल जाए अकीदे के भी ठीक कजाए ख्यालन के भी ठीक कजाए पंजे ज़हन के भी ठीक कजाए चौथी जी जो मां काबतुल्लाह जो तवाफ भई कया बाटे चक्कर काटियो मुंडे तबियत में बिगाड़ अची वो एतरी तकलीफ वधी वई न को घर पई वनी सगा न को हेडे होडे पई वनी सगा अकीदो बुध जाए मुर्शिद अली संजे अम्मा जो अकीदो बुध जाए मुर्शिद अली संजी अम्मा तो के मुके समझाए थी मुश्किल अची वनई त टाड़ा वारो अल्लाह मिसालो दलील जाना कुरान में तो लिखियो पियो वई यमसस कल्लाहु बिजुर्रिन फला काशिफ लहू इल्लाहु अल्लाह ऐलान कयो रब को सवा कोई भी मुश्किल कुशा कोने मुर्शिद अली संजे मां घर जो मिसाल पोजो जो भी जी जो तकलीफ मुके वधी वई न को घर पई वनी सगा न को ब्योई भाती मुसा गडो उन टेम ते मुजी नजर मथे खजी वई कहंदे शा अकीदो हो तो मुश्किल अची वई आ त मदद केर कंदो अम्मन युजीबुल मुज़तर इज़ादा व यकशिफु सूअ कलामुल्लाह खोले पढ़ंदो कर हर बोली में तर्जुमो लिखियो पियो आ हर बोली में तर्जुमो मौलविन जे वायदन के भी छडियो बेन गालन के छडियो सुबह जो नमाज पढ़ी बब्बर रुकू तर्जुमे से पढ़ियो सब समझ में अची वेंदा अब बब्बर रुकू तर्जुमे से पढ़ो तो सब कुछ
अल्लाहु अकबर। मुर्शिद अली से जी अम्मा सान थी फरमाए उन टाइम ते मुंहिंजी नज़र मथे खजी वई। कंहिंखे पुकारे केड़ी घड़ीअ में? हाय हाय मुर्शिद अली साईं जे अमड़ के वडण को जरूर बुधल हुंदो त बीबी मरियम ते भी एड़ी घड़ी आई, पर उन भी आवा तडे तडे त बुजुर्गन लिखियो आहे न जेकॾहिं एड़ी घड़ी हुजे न सूरत मरियम पढ़ी करे पाणीअ ते दम करे इंशाअल्लाह अदरी अमड़ पीअंदी वेंदी, अल्लाह तकलीफ़ दूर कंदो वेंदो। आवा साईं मुर्शिद अली साईं जी अमड़ साईं थी फरमायो न टाइम ते मुंहिंजी नज़र मथे खजी वई। दिल जो दिल में चयो मांस ओ मुंहिंजा रब करीम मुंहिंजे अगिलन के भी खबर, मुंहिंजे अगिलन के भी खबर न आहे, मुंहिंजे पोयन के भी खबर न आहे, पर तूं त हिक हिक शइ ॼाणे रहियो आं। चेती जीअं जो नज़र कंहिं सदको वञांसि मां नाले तां काबतुल्लाह जो दरवाज़ो पंहिंजो पाण खुली वियो। छा खोलियो? ॿुधो इते मां ॿियो भी हिकिड़ो जुमिलो थो चवणु चाहियां। शेर ख़ुदा सोने जे लाइ काबतुल्लाह जो दरवाज़ो पंहिंजो पाण खुली वियो। बेहंद भी दरवाज़ा खुलिया हा कॾहिं? सोने अबू बकर सिद्दीक़ जो जॾहिं जनाज़ो आयो, सोने अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे पुट खे वसियत कई, वॾो पुट अब्दुर्रहमान ओ अब्दुर्रहमान मुंहिंजी न्याणी आशा त चयो अब्बा तुंहिंजे लाइ जॻह मिठे मोहम्मद सां गॾु छॾी आ, पर पुट अब्दुर्रहमान जॾहिं मां वफ़ात करे वञा मुंहिंजो जनाज़ो रोज़े पाक ॾे खणी हलजां, जेकॾहिं महबूब पाण इजाज़त ॾे। चओ त न दिल सां जेकॾहिं महबूब पाण इजाज़त ॾे ओ मुंहिंजा पुट अब्दुर्रहमान मुंहिंजे जनाज़े जे पहुचण वारे टाइम ते काबतुल्लाह जो जेकॾहिं रोज़े पाक जो दरवाज़ो खुली वञे पोइ सम्झजां त मिठे मोहम्मद इजाज़त ॾिनी आ। अबू बकर तूं महबूब जे झोलनि में भी सुतो आ। अबू बकर वरी तुझे झोलन में मिठड़ो मोहम्मद सुतो आ, रब तोखे परे यारी इहा मोहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुकन सुज्जदन यबतगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। महबूब जे गुलामन जी यारीअ जी ख़बर ॿिए खां न पुछजांइ, हिन यार खां पुछा। सोन जो रेट लोहार खां कराईंदे कि न सोनारे खां? ॻाल्हाए त सोन जो रेट कंहिंखां? वो साहबा जो रेट हिन खां कराए। कंहिंखां कराईंदे? साहबा जो रेट अल्लाह जे क़ुरान खां कराए। अल्लाह जो क़ुरान तोखे अर्श वारियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदी हिननि जो रेट छा आहे। अल्लाहु अकबर। अबू बकर सोने साईं जो जीअं जो जनाज़ो आयो लिखियो पियो आहे सीरत जे किताबनि में, अबू बकर सिद्दीक़ जो जीअं जो जनाज़ो आयो रोज़े पाक जो पाणे दरवाज़ो खुली वियो। छड़ो दरवाज़ो न खुलियो, रोज़े पाक में आवाज़ आयो यूसलुल हबीब इलल हबीब, यूसलुल हबीब इलल हबीब। देर न कयो, 2.5 साल जे यार जो इंतजार हो। जल्दी कयो अबू बकर के 2.5 सालन का बाद में पंहिंजे यार सां मिलायो। जंहिंजे लाइ काबतुल्लाह जो दरवाज़ो खुलियो सो मुर्शिद अली साईं भी अखड़नि ते, जंहिंजे लाइ रोज़े पाक जो दरवाज़ो खुलियो सो अबू बकर सोणो भी तवज्जा। हा जे टाइम ते उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो दरवाजे जी ॻाल्हि हले थी पई त मां ॿिनी यारनि जो मिसाल ॾिनी वञा। जंहिं टाइम ते उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो ज़ख्मी लॻो पियो आहे, पेट चीरो पियो आहे, जीअं जो माखी पपियाल न पेट मूं निकिती पई अचे, खीर पपियाल न पेट मूं निकितो पियो अचे। उन टाइम ते पंहिंजे पुट अब्दुल्लाह खे चई ओ अब्दुल्लाह, चए थो जी मुंहिंजा बाबा, चए तो अब्दुल्लाह
अब्दुल्ला दवा जो असर खत्म आ दुआ जो असर शुरू आ बाबा छा थो चवे दवा जो असर खत्म आ दुआ जो असर शुरू आ पुट दवा जो बाहर निकरण बुधाए तो त जेका मां रस्ते में न पत्थरन ते सुमंदे पत्थरेली जमीन ते सुमी दुआ घुरियम अल्लाहुम मरज़ुकनी शहादतन फी सबीलिक रब पंहिंजे रस्ते में शहादत ॾिजाए अब्दुल्ला उहो दुआ जो टाइम पूरो थी चुको आहे अब्दुल्ला उहा दुआ क़बूल थियण वारी आहे पर हिकिड़ो कमु कजाए तफसील दे त न तो वना छड़ो शाड़ कर दो बुधाया ओ अब्दुल्ला जी मुंजा बाबा वन मुझी अम्मी आशा सिद्दीका दे मुझी अम्मी के त ओ मुझी अम्मी तुजो चाचो उमर होदे महबूब मोहम्मद करीम आरामिया होदे मुंजो यार अबू बकर आरामिया अम्मी जिन सा जिंदगी में गडु गुजारिया अम्मी उठन में विहण में हर जाते मस्जिद नबी में मक्के पाक में मां जिंदगी गडु गुजारिया अम्मा तुझे चाचे उम्र जी ख्वाहिश आ जके रोज़े पाक में मां पंजे यारन सां गडु आरामी जा अब्दुल्ला अम्मी को मोकल वट छो तो उते उन जो घोट मोहम्मद भी सुतो पियो आ उते उन जो अबू बकर भी सुतो पिया उन जे ज़हन में मता बी गाल जे इजाजत वठी आ थोड़ो समझ जाए हाय हाय सोने उम्र सही तोखे मुखे समझायो अब जै जाए ते मानू दफन थिंदो आ रोज़ो पाक पर मकबरो चबो ना अब माना जेके पाण कब्रिस्तान चऊं न मिठड़े उम्र तोखे मुखे बुधायो त मां उम्र बादशाह आ पर कब्रिस्तान ते कब्जो पाण वटि छा सूरत हाल आवाज किन्नो पानी नेकर भी कब्रिस्तान में जानवर भी कब्रिस्तान में पेशाब भी कब्रिस्तान में रस्तो भी कब्रिस्तान में दुकान भी कब्रिस्तान में घर भी कब्रिस्तान में मुसलमान याद रख जाए मता समझे त मुर्दा न एहतजाज कंदा न एफआईआर कटाईंदा न रोड बंद कंदा पर मथे वट कटजी वती हे मुझे सामू छा पियो आवा मुझे सामू छा पियो मां पंहिंजे मिसाल तो जाए पाड़े जो कब्रिस्तान ते कब्जो करे ब दुकान ठाए घणा उन जे मथो ओताक ठाए दुकान भी ठही विया किराए ते हलन पिया ओताक भी ठही वे ठका जो थी वे त 1.5 करोड़ में चट्टी पइजी वे जेल वयो लोड़े बा निकतो चे सही मुखे लोड़ायो तव कब्रिस्तान बाबा सही हिय केडा भी पाण के डाढा समझो पर अन्या डाढो बियो आ केर अलैहि सल्लाहु बिअकमिल हाकिमीन जदो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशाउ व तंज़िल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर न कंदो कर कब्रिस्तान सां खाए न कंदो कर कब्जा इनमें हलणो आ छा बा इनमें हलणो आ टियों लाड़काने में होयासे सरदार साहब वट लाड़काने में सरदार साहब वट होयासे उन डी टे धुरियों जिन जो कब्जो हो कब्रिस्तान ते जेड़ो छा थियो कब्रिस्तान ते कब्जो हो मुझे दिल के जरूर ते एड़ो माटो अची वियो पंहिंजो अंदर में चुम हो वाक़िफ़ त मुंहिंजा ना मां चयो रब जो ॿियनि जे ज़मीननि ते त कब्ज़ा कयासीं दुकाननि ते त कब्ज़ा कयासीं प्लाटनि ते त कब्ज़ा कयासीं ग़रीबनि जे खॾनि ते कब्ज़ा कयासीं खाता मटाए ज़मीन हेठां कयोसीं पर बचो हो कब्रिस्तान उन मां बि नथा मुड़ा हे छा पेट छा भरबो हलाल में बरकत आहे हराम में बरकत न आहे तवज्जो कर अल्लाह साईं शल कब्ज़न खां बचाए आमीन त चओ मुखे महबूब जी हदीस याद थी अचे मिठे मोहम्मद जी हदीस याद कजो सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा फरमान जे कदे मुझे उम्मती वट पैसन जो दरिया होजे त तव उन टाइम ते तमन्ना करे त बियो भी दरिया होजे हां वाटर न चयो शाख छाचम दरिया दरिया पैसन जो होजे त तभी चव्या त जेकर बियो भी मना हे पेट भरणो मावाइजन में चवंदो आहे दोस्त बड़े गडबाऊं पे मावाइजन में चवंदो आहे हे त शुक्र आहे जो गिराट पेट आहे पर जेकॾहिं हे पेट हुजे हिन लौड जेॾो तला कहिड़ा कहर कयूं नड़ो पेट आहे त बि इहे हालतूं लॻी पयूं जो दाह कूक पवे थी पई अल्लाह हराम खां बचाए आमीन चा मिठड़ो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो पंहिंजे पुट खे चवे थो ओ मुंहिंजा बचड़ा जी मुंहिंजा बा मुझे अम्मिया के जाओ मुझी दिल थी चवे मां बिनी यार सां गॾु सुम्हां उन टाइम ते अम्मिया आयशा रज़ी अल्लाह ताला ना अल्लाह पर छाड़ कर दो के हज़रत अब्दुल्ला के चवे थी ओ पुट मुझे चाचे के चओ जगह त मां पंहिंजे लाइ रखी में पर चाचे जे मथों जगह कुर्बान वा सोने उमर चयो पुट चई जी बाबा चई अम्मिया त मोकल ॾिनी आहे पर हिकिड़ो ॿियो कमु कजाए जय टाइम ते मुझो जनाज़ो अचे जय टाइम ते मुझो जनाज़ो अचे वरी भी मुझो जनाज़ो मुझी अम्मिया शासन जे दरवाजे ते खणी हलजाए वरी भी मुझी अम्मिया को मोकल वरजाए अम्मिया जे इजाजत खां बाद में वरी रोज़े पाक दे मुझो खटोलो खणी हलजाए जे कदे रोज़े वारो यारो मिठो मोहम्मद मोकल दे जे करे मिठो मोहम्मद करीम रोज़े वारो यार मोकल दे अब्दुल्ला मुखे पो दफना जाए न त मां उमर के बार जन्नतुल बकिया में दफना जाए ओ यार उमर तो के शो न मोकल मिलंदी तुझे लाए ताका सही फरमायो लो कान बादी नबियन लकान उमर तुझे लाए ताका फरमांदा जे करे मुखा बाद में नबुवत जो दरवाजो खुलल हो जे उमर फारूक नबी थे साहबा डिठो उमर जो सोने जो जीअं जो जनाज़ो आयो तो रोज़े पाक जो दरवाजो खुली आवाज अचे वसिल हबीब इल हबीब देर न कयो बई यार हिन यार जे इंतजार चओ न मुर्शिद अली से जला काबतुल्लाह जो दरवाजो खुलियो तभी सुभान अल्लाह सोने अबू बकर सोने उमर जे लाए रोज़े पाक जो दरवाजो खुलियो तडे भी सुभान अल्लाह हिकड़ी जे याद रखजा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिस्म मुबारक सोने अबू बकर सिद्दीक जो जनाजो सोने उमर फारूक जो जनाजो जे खटोले ते आयो आ खट बलोचिस्तान पाकिस्तान जे काठी जी ठयल हुई थोड़ो बुध तफसील दे न थो वना कल्लात रियासत हुई अॻे जी असां जी खैरपुर शाह हुई रियासत हुई जी कल्लात रियासत हुई कल्लात जे वाली रियासत जे वाली आका से जे ब तोहफा मोकलिया हिकड़ी काठी हुई साग जी जेका आका से ने तोहफे में मोकले बी हिकड़ी भाॼी हुई किन चो आ थूम किन बी का शे बुधायो आ काठी साईं वट पहती उन टेम ते आका से रखण के घुराए करे फरमायो ते ओ न भलारे मुल्क जी काठी आया हिन मो खटोलो ठाए दे त मां मोहम्मद आरामी थिंदुम उन खटोले ते मिठड़ो मोहम्मद आरामी भी होयो साईं जो जिस्म मुबारक उन खटोले ते सोने अबू बकर जो जिस्म मुबारक खटोले ते सोने उमर जो जिस्म मुबारक खटोले ते कल्लात तुझे पाकिस्तान जो हिस्सो आ पाकिस्तान आहे तू नसीबन वारो हां पाकिस्तान आहे तू पर अल्लाह से चल हिदायत दे नवी तुम हेडे होडे बस आमीन त जो भला आ सही हाय हाय ऐ बुधो ता जो कंडियारो त नवाज़िला ता जे कंडियारे जे लाइब्रेरी में हुंदो चनियाणी वारी लाइब्रेरी में हुंदो अज भी किताब मौजूद हो सिंध जे हवाले सा उन सिंध के जेको अल्लाह मकाम ॾिनो आ बी कहीं जगह के मता वो मकाम हो आवाज आई मतों जी भी मेहरबानी आ मतों जी भी मेहरबानी आ ऐं बुधो हे भी जुमलो बुधायो थो वञावा इमामन सगोरन जे खून में सिंधिन जो खून शामिल आ
अवा छाचम गाल निकतिया तो थोड़ो बुधाइंदो अल्लाह जुमलो केड़ो चयो दादा इमामन सगोरन जे खून में सिंधिन जो खून शामिल आ साईं कीअं शामिल आ उमर फारूक जे दौर में जब ईरान फतह थियो ईरान बादशाह जो बधीर गिरफ्तार थी आयो एक जो नालो नफीस आया बी जो नालो शहरबान उमर फारूक रज़ी अल्लाह ताला वटि जेके बई भेनर गिरफ्तार थी आयो उन्हनि बिनी भेनरुनि जी अम्मा सिंधियाणी आ उनजी अम्मा कॾहिं तारीख़ त पढ़ हाँ वाह असां तारीख़ छा पढ़िया सिंधी वो जेको प्लेटा चोरियूं करे सिंधी वो जेको मोटर लाहे वञे नथा ॻाल्हायो कोन तो तव्हां जहिड़ी न ॾिसो न छोरा डिॼनि था अलाए छा अब आइए न सिंधी वो जेको ओ मस्जिद में जाते क़ुरान पिया हुजनि उतां यूपीएस खणी वञे बैटरी खणी वञे अरे छा दुख थो थिए मां तॾहिं रड़ियूं कंदो आहियां त ॿ दफ़ा मुंहिंजे मदरसे जो मोटर कटे विया ने कुझु करे प्लेट लाइ न सां बोला पिनी पिनी छिता ते हिकु धक सां ॼण पिड़नि वठी ॾिनो छा कयूं अल्लाह मुस्लमानो ॿुधो हे जेको जुमिलो थो चवां अवागे जेकॾहिं ॾोह वग़ैरह थींदा चोरी अबा क़ुरान थो अचे चए बाबा चवे न हेॾे क़ुरान शरीफ़ न खणी जो फलाणे जा त ॾेई थो वञा ईअं पोइ हाणे जंहिंजा हथ हे पियो आहे चोरी उतां थी थिए तूं छा थो सम्झी पोइ हाणे मुंहिंजो जुमिलो ॿुध न जेकॾहिं तूं अलाह जे घर में टपी आहीं घर जे रब जे घर खे खाट रहे पोइ तुंहिंजो घर बचंदो मां त ॾिठो आहे साहब जो सुबुह शाम तजुर्बो हूंदो मां बि हिन गुनाहगार अखियुनि तां ॾिठो आहे रब जे ज़ात जो कसम आहे तक़रीबन ईअं थियो उन्हनि जे घरनि में पकी छत बि ॿाहिरों भित बि अड़े कंदियूं लोड़ा मथां छड़ियूं ऐं चवे त मां कांबू खान कंहिंखे गरीब खे ॾुखाईंदो ईज़ाईंदो वेचारा मिसकीन गरीब पोरियो करे प्लेट बैटरी मस वठनि हे धकम हयूं वञे हे सम्झे त मां सभु कुझु कयो कुझु बि न कयो हो ॾिसई मां अगरि हिकिड़ो अजीब जुमिलो पढ़ियो कहिड़ो सीसीटीवी कैमरा जो लफ़्ज़ निकितो आहे जे बाबा जाते सीसीटीवी कैमरा लॻियल हूंदी आहे छा चवंदो बाबा ख़्यालु कजांइ हर शइ भरजई थी हितां जी सीसीटीवी कैमरा तोखे नज़र अचे थी पर जेके कुल्हनि ते रब सीसीटीवी कैमरा हणाए छॾी थी उहा शइ तोखे सम्झ में नथी अचे नेकिन वारा मलाइक भरनी था बुराइन वारा मलाइक भरनी था उहो त भरे थो वेठो ओॾे बि त नज़र कर अल्लाह से चल हराम खां बचा आमीन चओ ओ मुसलमानो रब करीम शल असांखे हिदायत नसीब फरमाए आमीन त चओ बीबी नफीसा मिठड़े उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो अबू बकर सिद्दीक जे पुट खे परणायो बीबी शारबानो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो मिठड़े हुसैन खे परणाया ओ चओ न सोने हुसैन जा सावरा सिंधी थिया न दो ॻाल्हाए सोने हुसैन जा सावरा केर थिया निस्बत त ॾिस अवा निस्बत त ॾिस केर थिया पोइ थोड़ो हेठि वधाया यादि कने मिठड़े हुसैन से के जेको पहिरें टी पुट जाओ तंहिंजो नालो इमाम ज़ैनुल आबदीन इमाम ज़ैनुल आबदीन जे खून में सिंधिन जो खून शामिल इमाम ज़ैनुल आबदीन से के जेको पुट जाओ इमाम बाकर साईं जाओ इमाम बाकर साईं जे खून में सिंधिन जो खून शामिल इमाम बाकर साईं के जेको पुट जाओ इमाम जाफर सादिक साईं जाओ इमाम जाफर सादिक साईं जे खून में सिंधिन जो खून शामिल इमाम जाफर सादिक साईं को हेठि जेके इमाम आया इमाम अली तकी साईं आयो इमाम अली नकी साईं आयो इमाम मूसा काज़िम साईं आयो इमाम अली रज़ा काज़िम साईं आयो इमाम हसन अस्करी साईं आयो चओ त इमामनि जे खून में सिंधिन जो खून शामिल आ ओ सिंधी तू पंहिंजे मक़ाम खे सुञाण ओ सिंधी तू मक़ाम के सुञाण तू हिकड़ी शे के त ॿियनि समूरन तफसील के छॾ हिकड़ी शे समझो जेका सिंधी टोपी पाईंदो आहे न उहा तोखे ॿुधाईंदे त जंहिं अमड़ सिंधी टोपी ठाही हुई उहा निमाज़न हुई उन सिंधी टोपीअ में मुहे मेहराब रखी तोखे चई पुट पाए थो त निमाज़ जी पाबंदी कर छा चए पुट पाए थो त निमाज़ जी
असां वरी 4 दिसंबर ते इहा टोपी बि लाए ॾिनो माइन खे त हाणे तव्हां कमु संभालियो असांखो कमु ज़ोर आहे हलां थोरो किथे वरी चुप हा साईं असां बची असां वटि उहा टोपी चयोसीं फ़क़ीरानी वॾेरी तूं हाणे घर बि तूं हलाए ॻोठ बि तूं हलाए मूंखो कमु बस नथो वञा नारे तकबीर मुर्शिद अली रज़ी अल्लाह ताला नो जे लाइ काबतुल्लाह जो दरवाज़ो खुली वियो याद मुर्शिद अली रज़ी अल्लाह ताला नो जी अमड़ सनती फरमाए काबतुल्लाह जो दरवाज़ो जो खुली वियो मां अंदर आयम एतिरो साओ न रहियो जो वरी उथी दरवाज़ो बंदि कया हा वाह एतिरो साओ न रहियो जो उथी दरवाज़ो क़ुरान तॾहिं त चवे थो न वहनन अला वहन रब चवे थो तूं अम्मा जी छड़ो इन घड़ीअ वारी ज़िंदगी गुज़ारींदे इन घड़ीअ वारो थोरो आए बि सूरनि सां 9 महीना संभालियनि बि सूरनि सां ॼणियाई बि तोखे सूरनि सां वरी ॾेस बि सॼी ज़िंदगी सूरत अॼु मूंखे हिकिड़े दोस्त वीडियो ॾेखारियो जंहिंखे पुटनि हेड़े सर्दीअ में घरों कढी ॿाहिरि दाले में पधर वेचारी सर्दीअ में सीअ में आए तूं छा थो चवे जाते अम्मा तड़पंदी रहे अम्मा जंहिं जाइ ते रोअंदी रहे अम्मा जहिड़ी मुक़दस ज़ात जे अखियुनि मां पाणी वहे तूं सुकून जी ज़िंदगी गुज़ारी न गुज़ारींदे सुकून जी ज़िंदगी सुकून वारी ज़िंदगी तॾहिं गुज़ारींदे जॾहिं इन्हनि ॾकंदड़ हथड़नि जूं तोखे दुआऊं मिलनि जॾहिं इन्हनि अखियुनि मां पाणी वही अल्लाह खे तुंहिंजूं पारतूं कनि पोइ सम्झ त तोखां कोई बि पुछण वारो न ओ न हो जवान अम्मा जी गाल निकती आ त मां अर्ज़ कयूं थो वञो अल्लाह जो वासो त पीउ माउ खे न ॾुखायो न ॾुखायो महबूब जूं हदीसूं पाक ॿुधायूं थो वञो आका साईं फरमाईंदो जंहिंजे मथां जीजल नाराज़ हुआ तंहिंजो मौत कलमे पाक ते को न थींदो हा फरमायो जंहिंजो आका जा लफ़्ज़ थी जंहिंजे मथां जीजल नाराज़ आहे तंहिंजो मौत कलमे पाक ते न थींदो आका साईं जी बीबी हदीस तो ॿुधायूं वञो साईं फरमाईंदा जंहिंजे मथां अबू अम्मा नाराज़ हुआ रब वटि कोई बि अमल क़बूल न पवंदुसि तुझा हज तुझा उमरा तुझूं तिलावतूं तुझूं निमाज़ूं ड्रिगा सजदा नफ़िल न थई कम जा जेकॾहिं पीउ माउ तोखां फिरियल क्या लेकिन पी मां दफ़ो अब इन धरतीअ ते जन्नत आहे काथे बि हा इन धरतीअ ते जन्नत आहे ॿिन जायुनि ते जन्नत पंहिंजी ॻाल्हि न कंदो मैं आका जी हदीस ॿुधाई मां बैन बैती व मिंबरी रोज़तुन मिन रियादिल जन्नत फरमायो मां मुहम्मद जो हुजरो रोज़ो पाक हुई जन्नत संभला बेहंदी भी जन्नत आए हा अल जन्नत तात अक़दामिल उम्महात आका फरमायो जीजल जे कदमन में भी वा जन्नत तॾहिं मिलंदी जॾहिं ये कदम चुमंदे ना जन्नत तॾहिं मिलंदी जॾहिं उन कदमन के अखियुनि ते रखंदे ना उहे कदम घर में बर्दाश्त कंदे न पर उहे तूं कदम घरों कढाए छॾिया रुवारे ॿार कढाए धिका ॾे कढी छॾी पोइ कदम इहे निकिता त तूं जन्नत जो आसरो बि न कयो इन्हनि कदमनि खे तड़ियई कढई रुआरियई इन्हनि खे पंहिंजे घर मां ॿाहिरि कढे पोइ जन्नत जो आसरो बि अल्लाह से चल अबे अम्मा जो फर्मा बरदार पर बस मुर्शिद अली से जे विलादत ते ॻाल्हि आंदी मुर्शिद अली से जी ज़िंदगी टोटल 63 साल नालो उस अली लक़ब उस मुर्तज़ा असदुल्लाह कुन्यो उस अबू तुराब अबुल हसन कद अखियूं मुबारक रोब ताब वारियूं जो जहिड़े तेरे काफ़र खे दिलि न थींदी त अखियूं अखियुनि सां मिलाए ॾेखारे ॾाढी मुबारक यमलो सदरो सीनो मुबारक भरजी बीहंदो हो
कद मुबारक विच थर हो, हसीन जमील चेहरो हो। 70 साल जी उम्र जो हो तो आका साईं जे झोल मुबारक में आयो। 20 साल जी उम्र जो तो बीबी फातिमा साइण सां शादी थी। मुर्शिद अली पंहिंजे ज़िंदगी में 63 साल ज़िंदगी में 9 शादियूं कयूं। मुर्शिद अली साईं के 15 पुट हा, 18 धीअर हो। मुर्शिद अली साईं जी शहादत रमज़ान में थी आहे। सॼी ज़िंदगी विच वारी छाटकट कईसे, अल्लाह साईं चल तोखे मूंखे मुर्शिद अली जो ग़ुलाम बणाए, सच्चो नौकर बणाए। रब साईं खैर वारनि जो खैर क़बूल फरमाए। वरी 27 जी रात अचूं था पैन असरा में, इंशाअल्लाह उते तफ़सीली कचहरी कभी मेराज ते, इंशाअल्लाह ज़िंदगी रे तो उते तफ़सीली कचहरी कभी उतरे मिठड़ी मिठड़ी ॻाल्हियूं कभी मतां अचो ई न त बाबा हेतिरी असां मां घणिया करे वियो आहे। उतरे इंशाअल्लाह मिठड़ी मिठड़ी दफ़ा ॻाल्हि 3 दफ़ा कुल शरीफ़ पढ़ो उन्हनि मरहूम जे लाइ, या जेके बि वॾा वफ़ात करे विया तमताज जा हुजनि, असांजा हुजनि, तव्हांजा हुजनि, ओड़े पर उम्मत मुस्लिमा समूह जे लाइ गॾिजी खैर जी दुआ बि करो। बिस्मिल्लाह।